سيد الأولين والآخرين قائد الغر المحجلين مولانا ومولى الثقلين حبيبنا محمد وآله وأصحابه إلى يوم الدين. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قد أفلح من تزكى وذكر اسم ربه فصلى. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين. إن التياري الصبا يوما إلى أرض الحرم بلغ سلامي روضة فيه النبي المحترم من وجه شمس الضحى من خدو بدر الدجى من ذاته نور الهدى من كفه بحر الهمم أكبادنا مجروحة من سيف هجر المصطفى طوبى لأهل بلدة في النبي المحتشم. يا رحمة للعالمين أدرك للزين العابدين محبوس أيدي الظالمين في المركب والمزدم. صلاة سنة اللهم صل على سيدنا ومولانا ومرشدنا ومحسننا ومنعمنا ومأوانا وملجأنا وملاذنا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. मुझा दोस्तों, मुझा अजीजो, अल्लाह रब्बुल इज्जत शल असाई तो अमरनी के हिदायत नसीब फरमाए. दुनिया में शल ईमान असा रहाए वरी शल ईमान असा लदाए. दुनिया में होत हबीब हजरत मोहम्मद मुजीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सच्चो उम्मती बनाए. आखिरत में बुने महबूबन जो शल पाड़ो नसीब फरमाए. मुझा दोस्तों, अल्लाह ताला जल्ल शानो जे कुरान पाक में जा जेकी चंद लफ्ज़ हिन फ़कीर पढ़िया आहिनि. इन्हनि पाक लफ्ज़नि जे अंदरि बारी तबारक व तआला जल्ल जलालहू जल्ल शानहू नजात ऐं छोटकारे जो रस्तो ॿुधायो आहे. दुनिया जे ॾुखनि खां आख़िरत जे ग़मनि खां निजात कीअं मिलंदी उन जो रस्तो मुंहिंजे मालिक करीम असांखे ॿुधायो आहे. दुनिया उक़बा जी कामयाबी कीअं नसीब थींदी उन कामयाबी जो गुर रब करीम सेखारियो. सुभान अल्लाह. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157
रब करीम जो इरशाद आ, कद अफलह मन तज़क्का, तहकीक छोटकारो हासिल करे वियो उहो शख्स कामयाब थी वियो, उहो माण्हू मन ज़क्का जंहिं पंहिंजे अंदर खे पाक कयो। कद अफलह मन तज़क्का, जंहिं पंहिंजे मन खे उजारियो, सीने खे साफ़ ऐं पाक बणायो, इहो शख्स कामयाब थी वियो। वज़कर अस्म, ऐं ज़िक्र कयाई पंहिंजे रब जे इस्म जो, पंहिंजे मालिक करीम जे नाले जो ज़िक्र कयाई। फसल्ला, को निमाज़ पढ़ियाई। जंहिं शख्स खे इहे टे ॻाल्हियूं नसीब थी वियूं, इहो शख्स दुनिया आख़िरत में कामयाब थी वियो। कद अफलह, तहकीक कामयाब थी वियो। कामयाबी जे लाइ दुनिया परेशान सरगर्दान आहे। हर को माण्हू इन कोशिश में आहे, इन फिक्र में आहे त कामयाबी नसीब थिए। हाओ, को कामयाबी दुनिया ऐं दौलत में ॻोल्हींदो आहे, को माल ऐं मिल्कियत में ॻोल्हींदो आहे, को कामयाबी खे पैसनि ऐं नोटनि में ॻोल्हींदो आहे, पर रब करीम फरमाए त कामयाब उहो थी वियो जंहिं पंहिंजे सीने खे साफ़ कयो। वक़ाल الذين كفروا لا تسمعوا لهذا القرآن। अरे बाबा वेहो वेहो, बस हिकिड़ो पियो वञे। काफ़िर ला तस्मऊ लिहाज़ा القرآن वलगौ फीह लअल्लकुम तग़लिबून। काफ़िर जॾहिं क़ुरान मुंहिंजा महबूब सुहिणा पढ़ंदा त काफ़िर चवंदा त इन जो क़ुरान न ॿुधो, शोर कयो, गोगा कयो, रड़ियूं दाहूं कयो त जीअं मोहम्मद जो क़ुरान न ॿुधी सघे। अॼु मुस्लमान क़ुरान पढ़जे थो त घर घर में रेडियो ऐं टीवी खे फुल आवाज़ ॾिनो थो वञे, जीअं अज़ान जो आवाज़ कन ते न पहुचे, क़ुरान जो आवाज़ कन ते न पहुचे। ही कल्ब कटिजी कारो थी वियो, मन मेरो थी वियो। हा, मन मेरो थी वियो। नफ्स गलीज़ ऐं पलीत बणिजी वियो। इन नफ्स लअम्मारतुम बिस्सू, बेशक नफ्स इंसान खे बुराई ॾे छिकींदड़ हूंदो आहे, गंदाई ॾे छिकींदड़ हूंदो आहे। गंदे कम में लुत्फ़ ऐं मज़ो अचे थो, मगर नेकी जे कम में, चङे कम में दिल खे राहत नथी अचे त पक ॼाण त इन जो कल्ब बीमार, इन जो मन मेरो थी वियो आहे, इन जी दिल कटिजी कारी बणिजी वई आहे। अॼु जेकॾहिं असां निज़ारो करे ॾिसूं त हज़ारनि में के चंद माण्हू हूंदा जंहिंजा सीना साफ़ हुजनि। ख़ुदा जो कसम, ख़ुदा जी इज़त जो कसम आहे त ईअं नज़र अची रहियो आहे जो हर कल्ब, हर दिल बीमार बणिजी वई आहे। वॾेरनि खे ॾिसो, अमीरनि खे ॾिसो, पर मौलवी जेके दीन जा ठेकेदार आहिनि उन्हनि खे ॾिसो त कल्ब उन्हनि जा बि मेरा लॻा पिया। नेकी जी ॻाल्हि नथी पसंदि अची। हिकिड़े ॻोठ में वियासीं त चार फ़क़ीर थिया, नेक ॾाढ़ियूं ॾंदड़ पटका, त मुल्ला हिकिड़ो उन्हनि वटि आयो, चई तव्हां किथे वेंदा आहियो? चई असां फलाणे बुज़ुर्ग। चई एॾे छो था वञो? चई असां अॻे चोरियूं कंदा हुआसीं, ज़िनाऊं, शराब, बुराइनि जा कम कंदा हुआसीं, हाणे इन सोबत में वञण सां असां नेक बणिया आहियूं। त उहो मौलवी पियो चए त उहे चोरियूं कयो हा त उहो भलो हुयो, पर हेॾे करमपुर न वञो। रिछ कुतनि जी बछ भली कयो हा, कुता कायूं वरितो हा, पर करमपुर न वञो। अरे साईं मौली साहब, असां त अॻे शराबी हुयासीं, ज़ानी हुयासीं, नमाज़ कोन पढ़ंदा हुआसीं, ओ ताक़त मकान ठहियो पियो, हुन में भंगू ऐं चरस पीअंदा हुआसीं,
हाणे उहो मकान ड्राहे मस्जिद ठहिराई दो जे उहो मकान हुजे हा चल सपी हुआ त उहो भलो हुआ पर हेॾे करमपुर न वञो। हे हाल मौलवियुनि जो। पुट तुंहिंजो कल्ब इश्क वारी दौलत खां ख़ाली थी वियो आहे, तॾहिं तूं एतिराज़ करीं, फ़क़ीरनि जे मथां नुक्तचीनियूं थो करीं। पर अजब जहिड़ी ॻाल्हि आहे त लिकी पिया पुठ था कनि, हेॾे मैदान ते अचनि त माण्हुनि जी छंछरी लाहिया। मुर्शी त इहा आहे न, असीं त तव्हांजे घर में अचण जे लाइ बि, उते अचण, तव्हांजे तॾे ते अचण जे लाइ बि तयार आहियूं। कर तूं मुनाज़रो, जेकॾहिं तो में इल्मु आहे त इल्मी असां सां मुनाज़रो कर, जेकॾहिं तो में रूहानी कुवत आहे त अच तोखे आज़माए ॾेखारियूं। बाक़ी पर पुठ हे भौंकंदो वई माण्हुनि खे बरगलाईंदो थो अची पियो। हिते लईअ मूं लठ भञी कोन अचे वेठा आहियूं। हे ख़ुदा जी ज़ात ॼाणे मुंहिंजे सोणे गफ़ारी घोट जो हिन जमात जे मथां हथु आहे। हिकिड़ो वरी पियो चयो त मूंखे पिया चवनि त तूं काॾे वेंदो ही, चई मां करमपुर वेंदो आहियां। चई हिननि खे त इजाज़त जी खिलाफ़त ई कोन्हे का, इजाज़त जा पुट जे इजाज़त न आहे त हे लखे माण्हू ईअं था सुधरण पिया। हे माण्हू पाणे ॼाणे सुधरनि था पिया, पाणे फ़ाइदो थी थो वञे पियो। तूं त हिकिड़ो माण्हू सुधार। पर ॿिए में ऐब कढणु सवलो लॻंदो आहे, ॿिए जे मथां एतिराज़ करणु सवलो लॻंदो आहे। तो में मुर्सी आहे त तूं पंहिंजो बि को जलवो ॾेखार न। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे त खानपुर में हज़रत पीर गौस ज़मा कयूम जहां कुतुबुल वरा हज़रत पीर मिठा सिंह रहमतुल्लाह अलैह खानपुर में आया। पाण ऐलान फरमायूं, खुली मजलिस में ऐलान फरमायूं त फ़क़ीरो जंहिं चीज़ जे वास्ते तुसां रहमतपुर शरीफ़ आंदे हवे उहा शइ हुण तुसां को खानपुर विच मिल वेंदी। तो पाण इहे लफ़्ज़ मुबारक फरमायूं त भाई मेकू सुणाओ, जेकॾहिं कराची वाला वखर उही साॻे अघ विच तुसां को इथां कंहिं दुकान ते मिल वञे त इथूं सौदा घिनसो या कराची वेंदो। माण्हू चवंदो इथे जे मिल वञे त इथूं घिनसो। पाण फरमायूं ओ रहमतपुर वाला वखर इथां मिलदा पिया, जो उथां नहीं आ सकता इथां आ गया। मेरे ए खलीफे को जे ॾिठा उहे मेकू ॾिठा। जो इजाज़त कहिड़ी थींदी आहे? हा तोखे मां साईं पीर मिठा साईं जा हथ कर लिखियल ॾेखारिया। मूं वटि इजाज़तनामो मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जो रखियल आहे, जंहिंमें गौस ज़मा पीर मिठा रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मुबारक हथनि सां लिखियो आहे त मां हिन पंहिंजे खलीफ़े खे इजाज़त ॾियां थो ज़ूद फैज़ अज़ीं शेख कामिल हासिल नमूदेद। हिन पीर कामिल खां जल्दी फैज़ हासिल कयो ऐं को बि हिन जे मथां एतिराज़ न कयो। पुट जेकॾहिं को ठगीअ जो ठाहो आहे या का ईअं मज़ाक ऐं भोग चर्चो आहे त ठगी वारो कमु 2-3 ॾींहं हलंदो आहे, पोइ बंदि थी वेंदो आहे। आओ उहो कमु ॾींहों ॾींहुं सवाल पज़ीर थींदो आहे, ॾींहों ॾींहुं उहो कमु ख़तमु थींदो, घटिबो वेंदो। पर जेको कमु हर की कारश अज़बराए हक़ बुवद कारे ओ पे वस्तबारो नक बुवद, जो कमु रब जे रज़ा ख़ातिर हूंदो आहे अल्लाह ताला हुन में ॾींहों ॾींहुं बरकतूं ऐं रहमतूं नाज़िल फरमाईंदो, हुन में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो ऐं वाधारो थींदो। हिन कम में ख़ुदा जे फज़ल सां अल्लाह ताला जल्ल शान जे इनायत ऐं सखावत सां मुर्शिदनि कामिलनि जे निगाह करम सां बिहम्दिल्लाह ॾींहों ॾींहुं रब इज़ाफ़ो ऐं वाधारो फरमाए। ख़ुदा जो कसम ही फ़क़ीर त ऐलान कंदो आहे, गुज़िरियल जलसे ते बि शायदि मुंहिंजे ख़्याल में सुबुह जी मजलिस में नाज़ चयो त जेकॾहिं कंहिंखे मुंहुं में अक़ीदो न आहे, मुंहुं में तव्हांखे फ़ाइदो न आहे त ॿिया ख़ुदा जा वलियनि जा दर घणा खुलिया पिया आहिनि। जिते तव्हांजो अक़ीदो
मुझी इज्जत ऐं शान शौकत हुजे। मुंहिंजा मुर्शिद करीम फरमाईंदा असांजे लाइ उहे ॿ टे मुरीद बि घणा सो न आहिनि जेकी शरीयत ऐं सुन्नत ते पूरा अमल करे ॾेखारे। मुरीद घणा थिया त छा थी पियो, अमल न कनि त उन खां उहे थोरा मुरीद बि भला जेके सुन्नत ऐं शरीयत जा ताबेदार हुजनि। अरे फ़कीर फ़कीर खे ॾिसे त ख़ुदा जो कसम लूं लूं ठरी पवंदो आहे। मां पंहिंजे दिलि जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, हा ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे त ही फ़कीर मुंहिंजी तबियत ईअं आहे जेकॾहिं कंहिं बि बुज़ुर्ग जो को मुरीद को जमायती ॾिसंदो आहे, बेशक कादरी आहे, चिश्ती आहे, नक्शबंदी आहे, सोहरवर्दी आहे, कहिड़े बि सिलसिले जो, पर जेकॾहिं सुन्नत ऐं शरीयत सां सजायल उनखे ॾिसंदो आहियां त मुंहिंजो वार वार ठरी पवंदो, दिलि ख़ुशि थींदी आहे। को किथों जो मुरीद आहे, किथों जो बि फैज़याब आहे, पर महबूब जो उम्मती आहे, सुधरी पियो, दिलि ख़ुशि थी पवंदी आहे। हा तव्हांखे बि इहो ऐलान थो कयां त कंहिं बि बुज़ुर्ग सां हसद न रखो, कंहिं बि बुज़ुर्ग जी जमायत सां हसद न रखो। जंहिंजो जिते फ़ाइदो ॾिसो को मुस्लमान किथों सुधरियो आहे, चार कम चङाई जा नसीब थिया अथसि त हुनखे पुठी ठपे चओ पुट इहो दर फलाई वारो अथई न छॾिजांइ। हा भला परावन मुरीदनि खे वठी वठी हेॾे अचो त साईं असांजे पीर जो मुरीद, पोइ तव्हां त चोर चइबो। हा परावा मूं तव्हांखे ईअं चयो आहे छा त परावा मुरीद छिके अचो। हा ख़लीफ़नि खे या फ़कीरनि खे मूं इहा तलक़ीन कई आहे छा त परावन मुरीदनि खे छिके अचे हिते मुरीद बणाए। मुंहिंजा दोस्तो नवां माण्हू ख़ल्क़ ख़ुदा जी गुमराह थी वई आहे, जेके कंहिं दर ते वञनि ई नथा उन्हनि खे छिके अचो त उहो को मुस्लमान सुधरी पवे। फ़कीर जेकॾहिं तॾहिं ते वेठो हूंदो त बि बादशाह, को हुनखे खीकारण वारो सलाम करण वारो न हूंदो तॾहिं बि उहो ख़ुशि हूंदो। हक़ीक़त में जेतिरा मुरीद घणा ओतिरी ज़िमेदारी घणी आहे, ओतिरो भार घणो आहे, ओतिरो पुछाणो घणो आहे। कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही, हर हिकु धनार खां पंहिंजे धन जी पुछा थींदी। मुरीद जेकॾहिं सोबत में बि अचे थो, पंधड़ा बि करे थो, उन खां पोइ अञा बि मुरीद मुंहिंजा मर्ज़ नथा निकिरनि त इहा ज़िमेदारी पीर जे मथां आहे त उनखे तवजो ॾेई उन जे अंदरि मुंहिंजा मर्ज़ ऐं बीमारियूं कढी। तहक़ीक़ कामयाब थी वियो उहो माण्हू जे पंहिंजे मन खे मांजियो, अंदर खे साफ़ कयो। वॾाई आहे इहा दिलि जी बीमारी आहे जंहिंजे अंदर में साईं फरमाइनि था अहुर जे दाणे जेतिरी वॾाई ऐं तकबर आहे उनखे जन्नत जी ख़ुशबू बि नसीब न थी सघंदी। ॾिसो दिलियुनि असांजे में वॾाई कोन्हे का, हा कढो इहे मर्ज़ दिलि में जाओ। जेकॾहिं कंहिंसां हसद थो रखे, कंहिंजो अछो कपिड़ो न सही सघे, कंहिं बुज़ुर्ग जी जमायत न सही सघे, कंहिंजो माल मिल्कियत न सही सघे, कंहिंजो इल्मु न बर्दाश्त करे सघे, जेको ॿिए मुस्लमान सां हसद थो रखे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा अल हसद ताकुलुल हसनात कमा ताकुलुन नारुल हतब। हसद नेकियुनि खे ईअं साड़े ईअं जलाए छॾींदो आहे जे सुकर काठियुनि जे ढेर खे बाहि साड़े छॾींदी आहे। ॿुधा इन मर्ज़ जी दवा कराइजे या न? हिकिड़ो माण्हू निमाज़ी बि आहे, पटको बि अथसि, चादर बि अथसि, नेक बि आहे, पर दिलि में इहो ख़्यालु अथसि त माण्हू मूंखे सॾनि त वॾो आबिद आहे, वॾो सूफ़ी आहे, वॾो भलारो आहे, माण्हू मुंहिंजी तारीफ़ कनि, मुंहिंजी वाह वाह ऐं वाखाण थिए। जंहिंजे दिलि में इहो ख़्यालु माण्हुनि जे ॾेख वेख जो आयो, मुंहिंजा सोना हबीब फरमाइनि था त क़यामत जे ॾिहाड़े में इन शख़्स जा अमल जेकॾहिं 70 नबीअनि जेतिरा अमल आणींदो त बि इन रियाकार खे एतिरनि अमलनि जे हूंदे बि जहन्नम में कंध भर के उछलाए वेंदो। हुज़ूर फरमाइनि था क़यामत जे ॾिहाड़े में हिकिड़ा अहिड़ा माण्हू ईंदा जंहिंजा अमल तेह वादी जे जबलनि जेतिरा अमल हूंदा, पर एॾनि अमलनि जे हूंदे बि उहे जहन्नम जा हक़दार बणिजी वेंदा। सहाबा ॾकी विया, अर्ज़ कयो या रसूल अल्लाह उहे कहिड़ा माण्हू हूंदा? पर फरमाइनि था जिन जे अंदर में रियाकारी हूंदी, माण्हुनि जे देख वेख जे लाइ इबादत कंदा, इन्हनि शख़्सनि जे लाइ एॾा अमल हुजनि, एतिरा इन तेह वादी जे जबलनि जेतिरियूं नेकियूं हुजनि, पर एतिरियुनि नेकियुनि जे हूंदे बि जहन्नम ई बणिजी वेंदा। दोस्तो फ़कीर थियण बि
मांजण ॾाढो ॾुखियो आहे, नफ्स खे पाक करण ॾाढो ॾुखियो आहे। नफ्स में शहवतूं आहिनि, कई बुराइनि जा ख़्याल आहिनि, हथ आहे, हिर्स आहे, वॾाई आहे, ख़ुदी आहे, ॿियाई आहे, निफ़ाक़ आहे, इहे सभु अंदर में बीमारियूं लॻियूं पियूं आहिनि। हाजी मदीने शहर में सजदा दिया तो क्या होया, हो दिल का कुफर टूटा नहीं, हाजी बना तो क्या होया, हो जिसे इश्क ने सिर ना दिया, दो जग जिया तो क्या होया। कभी किताब खोल के मसले दसे दई और के, पढ़ता अमल करता नहीं, हाजी काजी बना तो क्या होया। अरे पढ़ता अमल करता नहीं, मुल्ला बनिया तो क्या होया। उठ किताबन जा पढ़ी आए, पद बदी दिसार बंदी करे आए, पर जे मन साफ न करी, कल्ब खे न उजारी, दिल मां हसद न कढी, दिल मां बुग़्ज़ ऐं ॿियाई न कढी, ख़ुदा जो कसम तुंहिंजी का बि इबादत रब वटि क़बूल कोन पवंदी। हाय अल्लाह अल्लाह मारे क्या हुआ जो गए न मन के आस, जूते ली के बेल को घर घर कूस 50। ओ मिठा मुराकबा कई, कंध हेठ करे वेठे, वड़ी इबादतुनि जी दावा कई, पर मिठा जे करे अंदर तुंहिंजो कल्ब साफ़ न थियो आहे त ईअं अॼु चाकी जो दांद अखियूं ॿधल हुजनि, सॼो ॾींहुं पियो फिरंदो, सम्झंदो त मां 50 कोह पंधु करे वियो आहियां, पर अखियूं खोल त साॻे ई पिण ते बीठो आहे। जे मन साफ़ न थियो आहे, तुंहिंजी इबादत में तोखे तरक़ी कोन मिलंदी। ओ मिठा तुंहिंजी सजदारेज़ुनि जो को तोखे नफ़ो न मिली सघंदो। इहो नफ़ो तॾहिं मिलंदो जो कद अफ़ला मन तज़क्का, तहक़ीक़ कामयाब थी वियो उहो माण्हू जे पंहिंजे मन खे मांजियो, कल्ब खे उजारी, नफ़्स जो तज़कियो कयईं, नफ़्स मंझो इहे बुरायूं, इहे ख़िबासतूं, रिज़ालतूं कढी पंहिंजे अंदर खे साफ़ ऐं पाक कई। दोस्तो, जेकॾहिं को माण्हू पोख पोखींदो आहे, मिसाल बसर पोखींदा आहिनि, पोइ उन बसरनि में गाह बि पैदा थींदो आहे न, गाह पैदा थींदो, पोइ हारी जेकॾहिं न कारीगर हूंदो त छा कंदो आहे, जो पहिरीं उहा रंबी खणी ऐं गुड कंदो, गुड करे उहो गंद गाह उन में जा कढंदो। छाजे करे, जो जेकॾहिं इहो गंद गाह बीठो हूंदो त पोख भल न कंदी, पाणी ॾियो त बि उन गाह खे पाणी मिली वेंदो, जेकॾहिं भाण ॾियो त बि गाह भल न कंदो, पोख मारिजी वेंदी ऐं जेको गाह आहे सो ज़ोर वठी वेंदो। पोइ उन जे लाइ गुड करणु ज़रूरी आहे, रंबी खुरपी खणी उनखे पटियो पाड़ू, इहो गंद गाहण अंदरि मूं कढो त पोइ तव्हांजी पोख तमामु सुठी थींदी, कामयाब थींदी। दोस्तो, जेकॾहिं तव्हां ज़िक्र पुछो, पीर वटो मुरीद जो कल्ब ते आंगुर रखायो, मुर्शिद फरमाए वाह चओ अल्लाह अल्लाह ज़िक्र कर, या पीर हुकुम ॾिनो ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कर। हाणे तव्हां ज़िक्र बि शुरू कयो, पर इन ज़िक्र सां गॾु अंदर में वरी ॿिया बूटा बि गैर जा बीठा आहिनि, ॿियूं बि अंदर में कई बुरायूं, कई ख़िबासतूं बीठियूं आहिनि। हाणे उहो ज़िक्र मज़ो नथो अचे, ज़िक्र पुछी विया आहिनि घणा फ़क़ीर, दावा कनि था साईं ज़िक्र कयूं था पर मज़ो कोन थो अचे। अरे मज़ो कीअं ईंदो जो अंदरि हे गैर जा बूटा जावा पिया आहिनि, किन किचड़ा गैर जा जावा पिया आहिनि, ज़िक्र जो मज़ो कीअं ईंदो। मुंहिंजा दोस्तो, उन जे लाइ रंबी खणी इहा गैर खे कढ, इहे बूटा गैर जा पट, इन पटण खे सॾिबो आहे तज़कियो, सिंधी में चवंदा आहिनि गुड, अरबी में चइबो आहे तज़कियो, यानी इन मन जो मांजणु, कल्ब खे साफ़ करणु, गैर जा बूटा पटे साफ़ पाक
केतिरा ॿिया पन्ना बि यादि कई वेठो हुई, ॿिया हज़ारे पन्ना बि यादि कई वेठो हुई, हिकिड़ो अखर अलाह जो बि लिखी त इहो त हुननि पननि में गुम थी वियो। अखर पढ़ो अल्लाह जो मुर्शिद जेको सबक़ सेखारियो इहो त पढ़ो, पर ॿिया वर्क सभु विसार, ॿिए कल्ब खे साफ़ कर, ग़ैर जूं मोहबतूं कल्ब मां कढो, पंहिंजे मन मां बुरायूं ख़िबासतूं कढी, पोइ वेही चओ अल्लाह पाण खे खाती समझ, पाण खे गुनहगार समझ। इहे न चओ त मां आबिद आहियां, सूफ़ी आहियां, भलारो आहियां, आलिम आहियां, मद्दाह आहियां, नेकोकार आहियां। मुंहिंजा दोस्त जे मां चई उहो त लानत जो हक़दार बणिजी वियो आहे। आबिद त वॾो 6 लख साल इबादत कई हुई, मलाइकनि जे दर्जे ते फ़ाइज़ थी चुको हुयो, पर हिकिड़ो लफ़्ज़ चई आना खैरुम मिन्हु। हे मुंहिंजा मौला आदम खे कीअं सजदो कयां, मां आदम खां भलो आहियां। मां चई रब्बना फखरुज इन्नका मिन सागिरीन, निकिर क़यामत ताईं तुंहिंजे मथां मुंहिंजी लानत वसंदी रहंदी। इबादतूं चट थी वियूं, नेकायूं बर्बाद थी वियूं, लानत जो हक़दार बणिजी वियो। ओ मिठा तूं वॾाई न कर, तकबर न कर, ईअं चओ त सारी काइनात में मां ई बुछड़ो आहियां, गंदड़ो आहियां। हे मुंहिंजा अल्लाह सारी दुनिया मूंखों भली आहे, मूं जहिड़ो गदरो गुनहगार ॿियो सॼे दुनिया में कोन हूंदो। ख्याल करिए थिया उन ॾिठी दया दो मिड़ो ई मुंह में बमिड़ो ई मुंह में बख्शाइण आई आया, पंदगी चीर में पाए दर ते बीठी दया। मुंहिंजा दा पंहिंजे मालिक जे दरबार ते आ, पाण खे खाती बणाए, गुनहगार बणाए, आजिज़ी इनकिसारी वठी मुंहिंजे साईं जे दर ते आ त अल्लाह ताला जे रहमत जा वॾा फुड़ा मींहं तूं ते वसी वञे। वॾाई न कर, तकबर न कर, ख़ुदी ऐं ॿियाई मन में न रखो, हसद ऐं ग़ैर दिलि मां कढो। ओ मिठा इहो ग़ैर कीअं निकिरंदो, तुंहिंजो कल्ब कीअं साफ़ थींदो, जॾहिं पीर कामिल जी सोबत इख्तियार कंदे, मुर्शिद कामिल वठंदे, हादी रबर वठंदे, उन जी सोबत ऐं संगत में वेहण सां तुंहिंजे कल्ब जी मुंहिंजा दोस्त सफ़ाई थींदी। वयो ज़कीहिम वयो अल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। मुंहिंजो सुहिणो नबी पंहिंजे साहबनि गुलामनि खे पहिरीं पहिरीं उन्हनि जे मन खे मांजींदो, उन्हनि जे कल्ब खे साफ़ कंदो, उन्हनि जे अंदर मज़ा जेकी ग़ैर गिलाज़तूं हूंदियूं पंहिंजे नबूई तवजह सां उन्हनि जे मन खे महबूब सुहिणो साफ़ करे छॾींदो हुया। मुंहिंजा दोस्तो मन जी सफ़ाई ते सी ताईं न थींदी जेसी अल्लाह वारनि जी सोबत संगत न मिलंदी। हाय अल्लाह قد أفلح من تزكى وذكر اسم ربي فصلى। रब तो फरमाए त तहक़ीक़ कामयाब थी वियो उहो माण्हू जे पंहिंजे कल्ब खे साफ़ कयो, उन खां पोइ पंहिंजे रब जे नाले जो ज़िक्र कई अल्लाह। ओ मुंहिंजा दोस्तो, जॾहिं दिलि खे ग़ैर खां वांदो करे, दिलि मां ग़ैर जूं मोहबतूं कढी, जेॾी महिल फ़क़ीर अल्लाह जो मिठड़ो नालो ॿोलींदो आहे, ख़ुदा जो कसम उन जे कल्ब में अल्लाह जे मोहबत जा बल्ब ॿरी पवंदा, अंदर जूं उदायूं ख़तम थी वेंदियूं, मन जी मेराण धोपी पवंदी। हे अल्लाह जो ज़िक्र ईअं आहे जीअं साबुण खणी कपिड़े खे रगड़बो आहे, माटा ॾिबा आहिनि त कपिड़े जी
मेरे धोपी पौंदी आ कपो अच्छो उजरो बनजी पौंदो आ ओ मुझा अजीज पा अल्लाह जे जिक्र जा रगड़ा दिल ते चाड़ पंहिंजे कल्ब जे मथा अल्लाह जे जिक्र जूं ज़रबून त इने जिक्र जे करण सां तुंहिंजे कल्ब में जा गैर जूं मोहबतूं धोपंदियूं कल्ब जी मेरान धोपी पौंदी कल्ब नूरानी अच्छो उजरो बनजी पौंदो जिक्र जो मज़ो ईंदो ई तॾहिं ॻाल्हियूं हे तव्हांखे अहिड़ फ़क़ीरी जूं ॻाल्हियूं सम्झ में अचण जूं अलाए कोन ॿियूं तकरीरूं त तूं हर दफ़े सां ॿुधंदो ई पर हे ॻाल्हि सिख अॼु हे सबक़ु सिख हा अॻे भेरे हिकिड़ो सबक़ु ॾिनो मूं यादि आहे यादि आहे न जिन खे यादि आहे सो ॿुधाए घणा विसारे वेठा आहिनि जेके न हुया उन्हनि ते मयार कोन्हे भई जेके हुयासीं त न विसारियो हर जलसे जो हिकिड़ो हिकिड़ो सबक़ु यादि कयूं आहिनि हो मुंहिंजा अदा हे सबक़ु हिन महफ़िल जो हे दर्स पढ़ियूं वञ हे सबक़ु यादि कयूं वञ त पंहिंजो पाण खे सभिनी खां घटि सम्झ ॿियनि खे पाण खां भलो सम्झ यादि बीहंदी ॻाल्हि आलिम खे ॾिसी चओ मूंखों भलो आहे जाहिल खे ॾिसी त बि चओ मूंखों भलो आहे वॾी उमिरि वारो ॾिसी चओ मूंखों भलो आहे नंढी उमिरि वारो ॾिसी त बि चओ मूंखों भलो आहे कहिड़ो बि माण्हू गुनहगार गदलो सदलो ॾिसी त बि चओ त मां इन खां वधीक बुछड़ो इहो मूंखों अञा भलो हिकिड़ो नुक़्तो यादि थी वञे ख़ुदा जो कसम फ़क़ीरनि में तुंहिंजो नालो लिखिजी पवंदो मरा पीर दाना रोशन शाद मरा पीर दाना रोशन शाद मरा पीर दाना रोशन शाद दोंदोज में गोफ्त बरूयाब फरमाया तो शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमायो मूं पंहिंजे मुर्शिद शेख ने शहाबुद्दीन सोरवर्दी रहमतुल्लाह अलैह खे ॾिठो त पाणीअ जे मथां मुसलो विछायूं निमाज़ पे पढ़े पाणीअ जे मथां मुसलो विछायूं बीठो आहे मूं चयो कि भला मुर्शिद ॿुधाए त सही हे पाणी में त माण्हू ॿुॾी पवंदो आहे पेर गपी वेंदा आहिनि तूं पाणीअ जे मथां सुकीअ वांगुरु बीठो आहे छाजे करे फरमाए थो त ओ असादी ॿिनि ॻाल्हियुनि ते अमल कर पाणी तुंहिंजे हुकमनि जा मुती हवाऊं तुंहिंजे हुकमनि जूं मुती थी वेंदियूं रब तोखे विलायत जो दर्जो नसीब करे छॾींदो बसि ॿिनि ॻाल्हियुनि ते अमल कर साईं फरमाइनि था जो जेतिरी नियाज़मंदी कंदो आहे ओतिरो मुंहिंजो मालिक करीम उन जे दर्जनि खे बुलंद करे छॾींदो हो अपनी हकीकत गोल तो बेदान फोरा फोल तो हो अपनी हकीकत गोल तो बेकून असलों बोल तो यो सुनो असाद बोल तो नितरायो दा मुर्शिद सबक आहिन कलंदर रोज शब पंहिंजी खुदीअ में खुद गरक है आहिन कलंदर रोज शब पंहिंजी खुदीअ में खुद गरक अल्लाह जे ॿारनि जो रात्रि जो ख़्यालु हूंदो आहे पंहिंजो पाण खे आजिज़ ऐं गुनहगार तसवर कंदा आहिनि अज़ीम बर मलाइक शरफ याब तंदा अज़ीम बर मलाइक शरफ याब तंदा अज़ीम बर मलाइक शरफ याब तंदा कि खुद राब हद सगन बिंदाज तंदा अरे अल्लाह जा बाना मलाइकनि खां बि जो दर्जो शान उकरी वेंदो आहे छाजे करे जो उहे पाण खे कुते खां बि घटि सम्झंदा आहिनि ईअं सम्झंदा त कुतो बि मूंखों भलो आहे हर चीज़ खां घटि आहियां जे नियाज़मंदी कंदा त अल्लाह ताला जल शान हुन जे दर्जनि खे ओतिरो बुलंद करे छॾींदो चओ अल्लाह
पंजे वतन जो को मानू मुझे महबूब वटायो हुजूर जो पैगंबरी जलाल दिसी हुजूर जो रोबदार चेहरो पाक दिसी वो शख्स ये दक्कण लगो वजूद में कंबनी पैजी वई तस हुजूर मुस्कुराए फरमाए दादा घबराए ना मां को वडो मानू नया को बादशाह नया मां सुकल गोश्त खाण वाली अरबानी जो बचड़ो है अल्लाह अकबर कबीर केडी मुझे सोने हबीब दी न्याज़मंदिया होडो वो दिल भरा देखो अर्श अजीम कांद मथे वनी बिना पर्दे दे रब जा दीदार मान वारा पर न्याज तो मुझे महबूब जो दिस हुजूर फरमांदा ता घबराए ना देखो ना मां सुकल गोश्त खाण वाली अरबानी जो बचड़ो है अल्लाह अल्लाह मुझे महबूब सोना इकड़े ड्यारे ते वेठान टेक लगायूं माशा सिद्दीका पानी जो प्यालो भरे आईया हुजूर सिद्धो थी वेठा पानी पीण जेला साइन अर्ज करे थी सोना तादी तबीयत नासाज इते लेटे लेटे पी वठो पाण फरमांदा आयशा मां बानो आया बानन वांगुर वेंदुसे बानन वांगुर खाईंदुसे बानन वांगुर पींदुसे ते कदई खाइण मुतकब्बिरन जी निशानी ओ आयशा मां बानो आया ये चवंदे हुजूर गर्दन झुकाईंदा झुकाईंदा जो पंहिंजी पेशानी वञी निरण मुबारक ज़मीन ते रखियो ए आयशा मां बानो आया ये गर्दन झुकाए वञी हेठि रखी अल्लाह अल्लाह मुझे महबूब दी न्याज़मंदी ॾिस मुझे लजपाल नबी जे महबूब सोने जे अंदर में केतिरी त इनकिसारी हुई अल्लाह अल्लाह जॾहिं महबूब सोना मेराज ते पहुता आहिनि अर्श मुअल्ला खां मथे रब जी मुलाकात थी बिना पर्दे जे बिना हिजाब जे रब जी ज़ात जी कचहरी थी ओरी महिल अल्लाह ताला जल शानो फरमायो तो मुंहिंजा महबूब दोस्त वटि वेंदो त को न को तोहफ़ो खणी वेंदो कान का सूखड़ी खणी वेंदो ओ मुंहिंजा सोना नबी तूं जो मूं वटि हली आयो ही त तो बि का मुंहिंजे लाइ सूखड़ी आंदी आया न हुजूर फरमाइनि था हुजूर रब जी बारगाह में अर्ज़ गुज़ारियो त या अल्लाह मां तो वटि अहिड़ी सूखड़ी खणी आयो आहियां जेका तुंहिंजे खज़ाने में आहे ई कान अल्लाह ताला जल्ल शानो फरमायो व इन मिन शैइन इल्ला इंदना खज़ाइनु का बेड़ी शइ न आहे मगर हर शइ जा मूं अल्लाह वटि खज़ाना मौजूद आहिनि हर शइ जा मूं रब वटि खज़ाना आहिनि हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे रब जो फरमाए त मुंहिंजा महबूब हर शइ जा मूं वटि खज़ाना आहिनि उहा कहिड़ी शइ तो आंदी आहे जेका मुंहिंजे खज़ाने में आहे बि कान का ओॾी महिल हुजूर जे अखियुनि में लुक अची विया हुजूर रोई अर्ज़ कंदा ए मुंहिंजा अल्लाह मां बानो आहियां पंहिंजी बान पाई तुंहिंजे दर ते खणी आयो आहियां मां आजिज़ी इनकिसारी निमान आई तुंहिंजे दरबार ते खणी आयो आहियां ए मुंहिंजा अल्लाह तूं बारी बेपरवाह हुआ बेनियाज़ मां तो रब जे दरबार ते पंहिंजी आजिज़ी खणी आयो आहियां जॾहिं हुजूर इहे लफ़्ज़ इस्तेमाल कया आहिनि रब जी ज़ात खे एॾी बाज अची वई रब करीम फरमा मुंहिंजा महबूब तो अहिड़ो मूं वटि तोहफ़ो आंदो आहे जो हाणे मां बि तोखे अहिड़े मक़ाम ते थो फ़ाइज़ कयां जो न अॻे को थिए पहुतो न को पोइ पहुची सघंदो आहे हो मुंहिंजा दोस्त ॾिस मुंहिंजे महबूब सोन कहिड़ी उम्मत खे तालीम ॾिनी कहिड़ो सबक़ सेखारियो रिवायत में चे तो हज़रत यूसुफ नबी अलैहिस्सलाम खुदा जो प्यारो पैगंबर खुदा जो सोनो हसीनो जमील नबी हिकिड़े ॾियारे आईने में पंहिंजो मुंहुं ॾिठई हुस्नो जमाल ॾिठई जे केॾो न सोनो आहियां केॾो न हसीनो जमील आहियां जेकॾहिं मां विकिरो थियां खपां त वॾो को मुंहिंजो मुल्ह थींदो अंदर में इहो नुक्तो निकितो इहो आवाज़ आयो मां विकिरो थियां त मुंहिंजो वॾो को मुल्ह थींदो बसि रब खे इहा ॻाल्हि न वणी आहे उहो यूसुफ अलैहिस्सलाम खुदा जो प्यारो नबी सगन भाइरनि जे हथऊं पंहिंजे पीउ वारे पुटनि भाइरनि जे हथऊं रब करीम उन खे चटोड़ा हणाया लपाटूं लॻरायूं उन खे चंद कूड़नि ॾोकड़नि में यूसुफ अलैहिस्सलाम खे खपाए छॾियो जॾहिं किनान जे खूह में यूसुफ अलैहिस्सलाम खे वञी उछलायो अथनि काफ़िले वारनि यूसुफ खे कढियो आहे चवनि था या बुशरा हाज़ा गुलाम उन्हनि त दिलो अंदरि सटियो त पाणी कढो पर दिले जे बजाए सोणो यूसुफ अलैहिस्सलाम ॿाहिरि निकिरी आयो काफ़िले वारा पिया चवनि त केॾो न सोणो गुलाम आहे तेसीं भाउ डोड़ंदा आया चइसीं हे असांजो गुलाम आहे नौकिरी खां भॼी आयो आहे असां हिनखे खपाईंदासीं जे वठो त काफ़िले वारनि चयो असां वटि हींअर पैसा त कोन्हनि के चंद खोटा सिका कूड़नि ॾोकड़नि में यूसुफ अलैहिस्सलाम
के उन्हनि सौदागरनि वटि विकिणी ॿाहिरि हलिया विया। पर जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जे बाज़ार में आयो आहे, उहो मिस्र में जेॾी महिल वापारी होको पियो ॾिए, मयश्तरी गुलाम हसीन जमीलन लैस कमिस्ली शैउन फि दुनिया। अरे आहे को हिन बाने जो ख़रीदार जेको सुहिणो आहे, हसीना जमीला, हिन जे हुस्न जहिड़ो काइनात में ॿिए जो हुस्न न थींदो। आहे को हिन बाने खे ख़रीद करण वारो। जेॾी महिल सौदागर इहो होको ॾिनो आहे, यूसुफ अलैहिस्सलाम हुन में लुड़क वहाए रोई चए थो, ओ सौदागर, ओ दा मुंहिंजो ईअं न्यापो न ॾे, मुंहिंजे हुस्न ऐं जमाल जो होको न ॾे, पर ईअं चओ मयश्तरी गुलामन मिस्कीनन मुसाफिरन मज़लूमन लैस कमिस्ली शै। अरे आहे कोई न बाने जो ख़रीदार जेको मिस्कीन आहे, ग़रीब आहे, मुसाफिर आहे, परदेसी आहे, हिन मिस्कीन बाने जो को ख़रीदार थींदो। जेॾी महिल यूसुफ अलैहिस्सलाम इहे न्याज़मंदी वारो होको ॾियारियो आहे, अलाह ताला खे एॾी त बाज अची वई जो उन साॻे यूसुफ अलैहिस्सलाम खे ज़लीख़ा ख़रीद कयो आहे। सोन में चो तोरे, हीरनि जवाहरनि मोतियुनि लालनि में तोरे यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़रीद करे वरितई। उहो मिठा रब वटि नाज़ न वणंदो आहे, रब खे न्याज़ वणंदो आहे, रब खे आकड़ न वणंदी आहे, रब खे निमाणाई वणंदी आहे। सभई सुहागिणियूं सभिनी गिची हार, पसण कारण पिरीअ जे ससे कयूं सिंगार, पर मिलियो उन्हनि यार हेठायूं हलनि जे। पोइ तूं बि मिठा इहा वाट वठ न। ॿ टे ॾींहं निमाज़ पढ़ी त सम्झी तूं हाणे वॾो को मां हाफ़िज़ ज़ाहिर थी वियो। जब त ॿुधी तकरीर मौलवी साहब जी त बाबा तहज्जुद पढ़ो वॾो सवाबु थींदो, त राति जो आयो तहज्जुद पढ़ी, तहज्जुद पढ़ी सुबुह जो उथियो त ईअं ॾिसे पियो निहारे, ज़ाल पई चए छा थो ॾिसी, चए ॾिसां त वही जिब्राइल तुंहिंजा मूं ते कोन नथो। तहज्जुद पढ़ियो त वञा त जिब्राइल मूं ते नाज़िल ई कोन थियो। त हिकिड़ी राति तहज्जुद पढ़ी त जिब्राइल लहंदो त को नबी थी वियो छा जो। असां वारा हाल इहे। ॿ टे ॾींहं जे करे का चङाई जा कम कयासीं त वरी सम्झंदासीं असां जहिड़ो को आबिद सूफ़ी दुर्वेश आहे ई कोन। हिकिड़नि खे माल मिल्कियत में वॾाई थींदी आहे, पैसो दुनिया दौलत घणी थी त आकर घाटे खे ॿ टे वकड़ विझी छॾींदो, घाटो हेठि न झुकंदुसि। गुरूर ऐं पिंदार ऐं वॾाई में हथ ऐं हिरस में अची वेंदो। कन खे इल्म में गुरूर थींदो आहे, कन खे पंहिंजे अमल में गुरूर थींदो आहे, कन खे सोणनि कपिड़नि जो गुरूर थींदो आहे। हदीस में चए थो बनी इसराइलनि में हिकिड़ो शख़्स हुयो, नवां कपिड़ा पातई, ज़ोर सोना कपिड़ा पातई, हार श्रंगार करे ख़ुशबूयूं मथे ऐं ॾिठई चई त मां ॾाढो सुहिणो आहियां, पर वॾे गुरूर में अची हीअं ॿाहिरि होॾे हलियो। रब फरमाए त ए धरती, इनखे गिरी संदर जेको मुंहिंजी धरती ते गुरूर सां आकर सां तुंहिंजो आकर सां हलण मूंखे क़बूल न। हदीस में अचे थो त उनखे ज़मीन हीअं जो किथो त उहो अञा ताईं पियो थो वञे क़यामत ताईं हो वेंदो पियो हेठि। ला तमश फिल अर्द मरहा, मुंहिंजी धरती ते अकड़जी ॿाहिरि होॾे गुरूर वारो पंधु न कर, मूंखे तुंहिंजो इहो हलण क़बूल न। दोस्तो 2-3 रुपया थिया त हाणे खुदाई जी दावा थी वई। 2-3 रुपया थियसि त छाजी निमाज़, छाजो रोज़ो, छाजा मुला मुराणा काविड़ो वेठो आहे। अरे यार दुनिया तो सदाई गॾु हलंदी, सदाई हे तुंहिंजा सुहाग ऐं माल ऐं मिल्कियतूं हुजूं न। मुंहिंजा दोस्तो इन दुनिया ते बावर न कर, पैसे ते, मुंहिंजे बिरादर ते, क़ौम कबीलनि अज़ीज़नि ते, पंहिंजे धन दौलत कंहिं शइ ते नाज़ न कर। हर वक़्तु रब जे न्याज़मंदी कर त पुनल परची पए। ॾिसी दुनिया न कर बावर, हिते पई धूड़ पाईंदी। ओ ॾिसी दुनिया न कर बावर, हिते पई धूड़ पाईंदी। हदन ते पिया कुत्ता गिरंदा, बदन सारो फना हूंदा। ओ न हर को हिन ज़माने में सदा जलवे नुमा हूंदा। अरे दुनिया जे बेवफा गुल खे न बाग़नि में बका हूंदा। त मुंहिंजा दोस्तो कंहिं शइ ते गुरूर न कयो, हर वक़्तु न्याज़मंदी, इनकिसारी, आजिज़ी पंहिंजी आदत ऐं शेवो बणायो। रब जे धरती ते
हाल पाई वारी वाट वठो अल्लाह ताला जे हुक्मनि जी फर्मा बरदारी कयो निमाज़ कज़ा न कयो वॾे खां वॾो हठीलो ऐं सरकश माण्हू उहो आहे रब जी ज़ात सां ॾाढ मुर्सी करण वारो उहो माण्हू आहे जेको निमाज़ नथो पढ़े इन खां वधीक ॿियो केरु मुतकबिर थींदो जेको रब जे हुक्मनि सां सीनो कशे बीहे रब सॾे त हलिया निमाज़ ते अचे मां नथो अचां निमाज़ ते अबा इहा वॾाई आहे या न्याज़मंदी आहे ॻाल्हायो मुंहिंजा दोस्तो त निमाज़ 5 वक़्त पढ़ो अल्लाह ताला जल शान जा फर्ज़ अदा कयो नेक बणिजो सालिह बणिजो अल्लाह ताला जल शान जे सालिहनि जी सोबत ऐं संगत इख्तियार कयो अल्लाह वारनि सां मोहबत ऐं निस्बत ऐं पंधड़ा कयो त अल्लाह ताला जल शान तव्हांजे अंदर जी सफ़ाई नसीब करे कल्ब ओजार जी वञे हक़ीक़ी सची फ़क़ीरी इहा आहे जो मुंहिंजा दोस्तो बातिन रोशन थी वञे पोइ ज़ाहिर खणी मेड़ा मंदड़ा कपिड़ा पातल हुजनि पर जे अंदर रोशन आहे त रब वटि इन बाने जो शान ऐं मकान ज़ाहिर पाण सिंगारियोसीं चादरूं पटका सही मुंहिंजा जुबा कुबा बिस्तारूं पातियूंसीं पर जेकॾहिं अंदर साफ़ न कयोसीं त ख़ुदा जो कसम कुझु न पिरायोसीं पर मुंहिंजा दोस्तो इन रस्ते खे सम्झण जे लाइ हलण जे लाइ सोबत जी ज़रूरत आहे अल्लाह वारनि जी सोबत जी ज़रूरत आहे सालनि जी संगत में जेतिरो वेंदो उन्हनि जे फैज़ाने नज़र सां उन्हनि जे तवजुहात सां होरिया होरिया हक़ीक़त राज़ खुलंदा मुंहिंजा दोस्तो ख़बर पवंदी त मूंखे छा करिणो आहे छा न करिणो ख़ुदा वारनि जी सोबत खां सवाइ न फ़क़ीरी मिलंदी न दीन मिलंदो न इस्लाम मिलंदो निमाज़ रोज़ो शरीयत ऐं सुन्नत जी ताबेदारी तॾहिं नसीब थींदी जॾहिं अल्लाह वारनि जी सोबत कंदो اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وصحبه وسلم تسليما كثيرا كثيرا اللهم اهدنا فيمن هديت وعافنا فيمن عافيت وتولنا فيمن توليت وبارك لنا اللهم فيما أعطيت وقنا واصرف عنا برحمتك شر ما قضيت إنك تقضي بالحق ولا يقضى عليك فإنه لا يئز من عاديت ولا يذل من واليت لك الحمد على ما ولك الشكر على ما أعطيت نستغفرك اللهم من جميع الذنوب والخطايا ونتوب إليك या अल्लाह इन सारी जमात रहमत नाज़िल फरमा सगीरन कबीरन मर्दन औरतन ते राज़ी थी या अल्लाह वे कम कराजन में तू राज़ी तुझो सुनो हबीब राज़ी हुजे या अल्लाह बीमारन के शफा नसीब कर कर्ज वारन जा कर्ज लाह दर्दमंदन जा दर्द दूर फरमा साहिलन जा सवाल पूरा फरमा हाजतमंदन जो हाजतूं रवा फरमा या अल्लाह जे दिल में जायज़ मक़सद ऐं मुरादूं खणी आहिनि उन जूं मुरादूं पूरियूं फरमा या अल्लाह जे छड़ा इन्हनि खे फरमा बरदार ज़ालूं अता फरमा या अल्लाह या रब या रहमान या मुस्तान या करीम या रहीम या हन्नान या मन्नान या सुबहान या बुरहान या अल्लाह जेकी बेऔलाद उन्हनि खे साले औलाद अता फरमा या अल्लाह जिन जो औलाद सुधरियो आहे उन्हनि जे औलादनि खे नेक सालियो ऐं फरमा बरदार बना या अल्लाह जिन जे घरनि में अणपूरायूं आहिनि बेबरकतायूं आहिनि उन्हनि जे घरनि में रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा या अल्लाह जेकी बेरोज़गार उन्हनि खे पाक रोज़गार अता फरमा या अल्लाह जिन जे कारोबार में तंगियूं उन्हनि जूं तंगियूं दूर फरमा या अल्लाह तूं असांजे हाल ते लुत्फ़ो करम फरमा ए मुंहिंजा मालिक करीम इन सारी जमात खे मिठड़े मोहम्मद करीम जो दीदार नसीब या अल्लाह सभिनी खे जल्दी गुंबद खदरा जी हाज़िरी नसीब फरमा या अल्लाह जल्द उहे ॾियारा ॾेखार जो हिननि अखियुनि सां गुंबद खदरा जा जलवा हली ॾिसूं या अल्लाह असांजे दिल जी मुराद पूरी फरमा आयूं बेसर्व बेसामा असां वटि ना धरावतया पंहिंजे ई लुत्फ़ सां पुॼायो या रसूल अल्लाह मदीने पाक ॾे असांखे घुरायो या रसूल अल्लाह पंहिंजो दीदार मदनी करायो या रसूल अल्लाह लखे आशिक घुरायो था लखनि खे फैज़ ॾियारियो था असांजो इन लिस्ट में नालो लिखायो या रसूल अल्लाह तुंहिंजे गोल में सदो गोलो
आए मिसकीन करमुल्ला मिठाई नमस्त पंजे के कबूलियो या रसूल अल्लाह मिठाई नमस्त पंजे के कबूलियो या रसूल अल्लाह हे मुझा सोना हबीब है निगाह करम फरमायो जेड़ा तेड़ा तवाजा उम्मती आयूं उम्मीद जा चिराग जलायूं वेठायूं या रसूल अल्लाह इन महफिल ते लुत्फ दी नजर फरमायो या रसूल अल्लाह तो खूका गाल परे काने का ए मुझा करीम सोना इन सारी महफिल जे मथा पंजे शफकत दी निगाह फरमायो या रसूल अल्लाह सा सबनी के पंजे दीद जा जलवा नसीब फरमा या रसूल अल्लाह पंजी सुने सिद्दीक अकबर जे सदके सोना उमर जी अदालत जे सदके उस्मान जी सखावत जे सदके हैदर करार जी शुजात इबादत जे सदके फातिमत ज़हरा जी इफ़्फ़त पाक दामनी जे सदके हसनैन करीमैन जे शहादत जो वास्तो थई ओ मुझा सोना हेदे निगाह करम फरमायो असा के पंजी मोहब्बत जो मत वालो बनायो या रसूल अल्लाह साजा कल्ब मरीज बन जी वैन हे सोना साते निगाह करम फरमायो इन बीमार दिलन के सेहत अता फरमायो रब्बना तकब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम रब्ब इग़फिर वरहम वअंत खैरुर राहिमीन वंसुरना अल्लाहुम्मा अंत खैरुन नासिरीन वाहफिज़ना अल्लाहुम्मा अंत खैरुल हाफिज़ीन या अरहमर राहिमीन या करीम या रहीम सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून वसलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وآله وصحبه أجمعين سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين मज़ा दोस्तों हुजूर जी मोहब्बत बिनी जहान जो दुखन का निजात जो जरिए हुआ हुजूर जी गुलामी जन्नत में पहुंचाने जो सर्टिफिकेट है हुजूर जी गुलामी खुदा के कुर्ब में पहुंचाने जो जरिए हुआ हुजूर जी जात राजिया ते रब राजिया मदीने वाले साईं जी निगाह थी वही तो बेड़ा पार थी फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु दरबार खिलाफत में मस्जिद नबवी में साईं जलवा फरोज फैसला हली रहन कल का मुंतजिर रखिया मुझा दोस्तों ओच तो साईं जो बचड़ो हज़रत अब्दुल्ला दौड़ंदो आयो बाबा तेरे जात फैसला कई पर मुंह पुत्र जो अब्दुल्ला जो भी फैसलो करनो बच्चा केड़ो फैसलो केड़ी दाह खड़ी आयो जो बाबा इमाम हुसैन मुखे गाल दिनिया इमाम हुसैन मुखे घट वध लफ्ज़ ॻाल्हाया मुंहिंजो फैसलो कर हज़रत उमर फरमाइन था यो करे बेगार न छोड़ सके जेको नबी जेको लंघे सवारी करण वारो आहे जेको दिल पर मोहम्मद करीम जी ज़ुबान चूसण वारो आहे जेको नबूवत जी अंज में निकजण वारो आहे उहो हुसैन करे ग़लत लफ़्ज़ कोन ॻाल्हाए सघंदा पर तोखे चयो छा अथई जे बाबा मूंखे इहे चयो अथई त ए अब्दुल्ला तुंहिंजो बाबो हुसैन तुंहिंजो बाबो उमर मुंहिंजे नाने रसूलुल्लाह जो गुलाम बाबा तू तो बादशाह हुआ अरे बादशाह जी तो क्या हुकूमत है किस तरीके से तुझे नाले का दक्कन था क्या बाबा तू बड़े शान वाले बादशाह हुआ हे हुसैन चलो तो तुझे बाबा मुझे नाले जो गुलाम हज़रत उमर जो फरमाया था बच्चा बड़ा ये लफ्ज़ इमाम हुसैन का लिख रहा है तूने समझो तो शायद बाबू लिख रहा है तो लिखत वाली गाल पक्की होती है शायद अज मुझे फैसलो वॾो को थींदो